त शेर मोहम्मद होत जी उताक ते वेठा आहियूं। असां सां गॾु शेर मोहम्मद होत, चाचो फ़कीर होत ऐं अवां जे साम्हूं कुर्बान जलपणी हाज़िर आहे। शेर मोहम्मद होत गुजारिश पढ़ंदो, संगत ॻोल्हींदी। जी साईं उस्ताद। कुर्बान कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैर चङा भला तयार आहियो? साईं अलाह जा करम लख सनवा कुछ बाबा खैर शुक्र तयार। आहे सभु ख़ैर बाबा। गुज़ारतूं भैरनि खे खोड़ जी बाबा। पर हाणे जेके ॾिसण वारा भाउ आहियो, असां खां कुझु ॿ टे ॾींहं लेट थी विया जो असांजी मोबाइल ख़राब हुई। हाणे महिरबानी वरी असां शुरूआत कई आहे। गुज़ारत वरी बि संगत वारनि खे ॾींदासीं। ख़ुदा कंदो तव्हांजी दिलि ख़ुशि थी वेंदी। गुज़ारती चवे त वण न जी वण न मां का ज़ात न आहियां। वण न मां का ज़ात न आहियां। हा चवे थी हे ऋण न बच्चे ऐं खरियल न आहियां। बच्चे अञा चओ बाबा। गुज़ार चवे थी वण न वण न मां ज़ात न आहियां। मां ज़ात न आहियां। हल चाचा फ़कीर मां रोज़ो थई आहे। बेगुनाह भेड़ ते खड़ न बच्चे बच्चे चवे थी त अदा उमिरि इहो दरख़त न ऐं मंगिया लाइ आगे ज़ात मंगणे जो। बच्चे वण न वण न ऐं का ज़ात न आहियां। वण न चवे थी इहो मंझंदि जो माग न विझार आहियां। बच्चे अञा पढ़। वण न वण न वण न ऐं का ज़ात न आहियां। वण चवे थी बड़ बड़ गुस्सा न कर। मरे गुज़ारत मरे वाह जल पाणी वाह मरे गुज़ारत जी। सुर मारवी जी हाणे मारवी कोर्ट में वधा पंदा ऐं उमिरि चकर पियो ॾिए शादी जे लाइ। जी तंग पियो करे मारवी खे। हाणे मारवी पई चवे उमिरि खे अदा उमिरि वण न ऐं का ज़ात न आहियां। जी। चयो बड़ बड़ न कर वण आहे बड़ या जी। बड़ बड़ न कर ऐं का तुंहिंजी जो न आहियां। वाह उस्ताद वाह वाह मरे वाह वाह भली साईं वाह ॻाल्हि वाह जल भली पाणी वाह। वाह वाह।